अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदो, बिल्कुल मज़े में हूंदो। अॼु असां वरी हिकु दफ़ो ॿीहर तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। वरी तव्हांखे ख़बर खां आगाह कंदा हलूं त ज़ार ज़िंदगी ड्रामो जल्द खां जल्द अचण वारो आहे। उन जी तारीख़ तय थी वई आहे रिलीज़ थियण जी। उहो ड्रामो हिन ईद खां बाद में रिलीज़ थींदो। इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको पत्थर दुनिया आहे ड्रामो, उन ड्रामे ऐं हीउ ड्रामो सेम आहे ऐं अदाकार बि उहे हिन में कमु करे रहिया आहिनि। सारी उहा ई टीम आहे। हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ार ज़िंदगी जो डायरेक्टर बि उहो ई आहे, नूर ज़हूर साहब, ऐं इन जो राइटर आहे फरज़न मलिक खजू साहब। हिन ड्रामे जी रिलीज़ थियण जी तारीख़ तय थी वई आहे त ईद खां बाद में हीउ ड्रामो रिलीज़ थींदो। हिन ड्रामे में शादी जो पार्ट बि ॾेखारियो वियो आहे। सो दोस्तों, तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया हूंदो। हीउ ड्रामो जल्द खां जल्द रिलीज़ थींदो। ॾिसण न विसारींदा, असांजे वीडियो खे सब्सक्राइब करण न विसारींदा, लाइक कंदा, कमेंट कंदा, जीअं अहिड़ा वीडियो तव्हां तक पहिरियों पहुची सघनि। सो दोस्तों, तव्हां ॿुधायो त असां कहिड़ी तरह जा वीडियो अपलोड कयूं, ॿुधाइण न विसारींदा। हीअ असांजा वीडियो तव्हांखे कीअं पिया लॻनि, सिंध जे हवाले सां सिंध जी ख़बर तव्हां तक पहुचाइण असां वॾी महिनत पिया कयूं काफ़ी हिन चैनल ते। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी हूंदी। सो इहो हुयो अॼु जो वीडियो। जेकॾहिं पसंदि आयो त सब्सक्राइब, लाइक, कमेंट ज़रूरु कंदा। सो दोस्तों, मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में। तेसि तक अल्लाह हाफ़िज़। विज़िट कयो असांजो यूट्यूब चैनल अयाज़ अहमद चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो, कमेंट ज़रूरु कयो।